गुरु मिलंदो त ज्ञान मिलंदो। बिलव करे चातिर की नाहे तिरखा न उतरे मुंहिंजी उहा प्यास नथी लहे। कीअं? हा, बिन शांति न आवे ऐं मुंहिंजे मन खे शांती न अचे बिन दर्शन संत प्यारे जी। संत जो तख़लस थो ॾिए परमात्मा खां पोइ ॿियो नंबर अगरि धार्मिकता में सृष्टो शब्द आहे त संत आहे। गुरू पोइ थियो न, पहिरियों संत सां कंदो पोइ गुरू कंदो न। श्री राम। छा लिखंदा आहिनि राधा स्वामत में? संत सतगुरू। छा? संत सतगुरू। तिरखा न उतरे शांति न आवे बिन दर्शन संत प्यारे जी। ऐं घोली जियो घोड़ घुमाए सिधा वेहण कयो। सदा सिधो वेठो। हा, जेतिरो कोशिशि कयो। इहो पहिरियों वक़्तु अथव हाणे। दर्शन संत प्यारे जो। जंहिं जिठी सिख खे ॾिनो वियो दरबानी जे जाइ ते बीठो हो। काॾो आयो भाई सिखा? लाहौर खां आयो। कीअं आयो? चिठी खणी आयो। गुरु अर्जन देव ॾिनी। पोइ चइण जी मोट में जवाबु विच में मां चई छॾियां। हितां ॿुधण जहिड़ो आहे। भाना माई साहिबनि खे घर में काठ जी संदुली ते सनानु कराईंदी हुई। अधु फुट जा पावा हुया जेतिरा जी आराम सां हेतिरी आयु 72 वरे में शेवा शुरू कयूं 84 वरे जी। आख़िर काठ जी संदुली ते पाणी पवंदे पवंदे हिकु पाव थोरो हिली वियो त पावा मथां कोका हूंदा आहिनि उन में पाव ठोकिया वेंदा आहिनि न। कोकनि में पाव ठोकिया वेंदा आहिनि। उहो पाव निकिरी वियो। सावनि समाधि लॻियल आहे सनानु थिए थो। उहो लोहो अची हिन मास में लॻो। जेतिरो हुयो हिली न। साहब अहिड़ी समाधि जेका ऋषिमुनिनि खे न मिले नसीब। जंहिं महिल साहब जा खुली हीअं जीअं खुली त ॾिठो पाणी सां खून वहे थो। टप ॾेई उथिया। माना हे छा आहे त हथ ॾिनी बीठी। अरे राम। घुर जेको घुरे। ओहो परमात्मा जी लीला वर्तजणी सभु लिखियो पिया। नाटक आहे संसार। चई गदी घर में अचे। ओहो बुढड़ी तो वहंदड़ पाणी खे रोक ॾिनी आहे। गदी त घर में ईंदे पर दुख बि ईंदा। हाणे हे भाई बाबूराम सां अर्थ करे पियो हे हाणे जेको मां करणु वञा थो। अमरदास पातशाह वेठा आहिनि न्याणी अॻे वेठी अथनि। वेठे कंहिं महिल चई था वञनिसि पिया त रामदास जी उमिरि पूरी हुई पर रामदास जी शेवा जे करे भाई जेठो नालो हुन। कुंवर जेठे जा गुरनि खे जी अंदरि वैराज अचे। श्री राम। 5 साल 6 साल 5 महीना 12 ॾींहं हीअं हयात ॾिनी हुअसि। एॾी शक्ति खपे। श्री राम। ओ भाना पुट हा इहा पोइ ॿुधाइणी। हा हा
खाली अॼु तुंहिंजे पति जो जीअं जीअं चयोसि त विचलित न थी जंहिं सरताई में वेठी ते वेठी छड़ो छो जो जेको सिंध में रवाज हो हिते रवाज हुयो या न हुयो पंजाब में बि उहो रवाज हो नथ पाईंदा उहा नथ लाहे करे पिता जे चरणनि में रखिया साहबनि जंहिंमहिल हीअं ॾिठो पुटु हे छा कयो चए बाबा इन सुहाग जे मिलण महिल तव्हां मूंखे नथ पाती अॼु तव्हांजे मुख में निकितो आहे मां तॾहिं बि लाहे चए न इहो खण पाए असांजी हेतिरी आहे पर असां हीअ हाणे उनखे ॾियूं था हुन 5 साल 6 साल 5 महीना ई माण्हू साहबनि पंहिंजो राम त उहा पृथ्वीचंद खे ख़बर हुई त मुंहिंजे पिता जी आयु हीअं मिलियल अथनि हेॾी पूरा थियण वारा आहिनि इलाही छॾे न पियो त भई जीअं हर ॼण उड़े ई रहे पंहिंजी भावना सुभाणे जो तोखे जवाबु मिली वेंदो हुनखे दर्शन न करण ॾे सुभाणे जो चई त अञा रही पए चिठी पढ़ी करे सिक न रही सघी ॿी चिठी लिखियो तेरा मुख सावा जो सहज धुन बाणी चिर हुआ देखे सारंग पाणी तेरा मुख सावा जो सहज धुन बाणी चिर हुआ देखे सार धन सुदेश जहाँ तू वसिया ओ धन सुदेश जहाँ तू वसिया मेरे सजन मीत मुरारे जी धन सुदेश जहाँ तू मेरे सजन मीत हाँ घोली जियो घोल तिस हाँ सजन मीत मुरारे जी हाँ घोली जियो घोल अहिड़ा शब्द चइजनि त मुरारे जेके नौजवान आहियो सिधा थी वेहणु सिखो इहे पिछाड़ी में कमु ईंदव भाउर भेनरूं सभिनी खे वेनिती आहे साईं साधराम कीअं वेहंदो आहे मिसाल आहे बसि केतिरा ई घंटा ईअं वेठा हा तेरा मुख सुहावा जो सहज धुन बाणी सहज धुन अंदरि ज्ञान अची वञे और धुन प्रकट थी वञे तुंहिंजे दर्शन सां उहा बाणी थी प्रकट थी वञे चिर हुआ अहिड़े मुंहं ॾिसण जे करे चिर माना कई वक़्तु थी वियो आहे वक़्त जी सीमा न आहे चिर हुआ जंहिंखे सारंग पाणी माना पंहिंजे पिता खे राम जो तखलस ॾिनो सारंग चइबो आहे धनुष खे छा पान माना हथ में खणण वारो सारंग धर माना तूं राम जो रूप आहे श्री राम चिर हुआ जंहिंखे सारंग पाणी धन सुदेश जहाँ तूं वसिया मेरे सजण मुंहिंजा सजण हा सजण से नाल में चल दिया नाल चलन जिथे लेथा बंसी तिथे खड़े थिस अॻियूं साथी थी वेंदा अहिड़ा सजण मीत मुंहिंजा मित्र मुरारे जी मुरारे नालो श्री कृष्ण जो आहे हिकु ई शब्द में तूं राम आहे तूं मुंहिंजे लाइ कृष्ण आहे मुर्दईत हुयो उनखे मारण वारो आर माना दुश्मन आर माना मुरार दुश्मन खे मारण वारो श्री कृष्ण नालो पियो मुरारी हाँ घोली जी गोल घुमाए सजण मीत मुरारे जी सिख साॻो ई
नंबर लिखियलु चिठी ते पहिरियों नंबर हे ॿियो नंबर आयो चिठी पढ़ियो चऊं सुभाणे तोखे जवाबु मिलंदो उहो ई जवाबु अञा रही पए टीं चिठी मोकिलियो सिख रही न सघी टीं चिठी में हुन सिख खे चई छॾियो इहा चिठी तूं ॿुधाइजांइ न त मां चिठी खणी आवां मां दर्शन करणा तुंहिंजी तलाश थोरी न वरिती वेंदी सिख साॻियो ई छा सम्झी वियो तूं ॿुधायो मां हीअं आहियां न बसि ॿुधाइजांइ न मां गुरू जो दर्शन कंदो ईअं ई थियो जो हुन टे में छा लिखियो पढ़ो एक घड़ी न मिलते ता कल जुग होता हुन कद मिले फिर तुध भगवंता ता कल जुग होता हुन कद मिले फिर तुध भग मोरन न आवे नींद न आवे मोरन बिहावे मोरन बिहावे नींद न आवे बिन देखे गुर दरबार जी मोरन न आवे बिहावे नींद न आवे बिन देखे गुर दरबार हाँ घोली जियो घोल तिस सच्चे गुर दरबार जी हाँ घोली जियो घोल तिस सच्चे गुर दरबार जी हिन थोरो हीअं फेरे अचिणो श्री राम हाणे साईं जे करे हाणे बि अञा तुंहिंजो दर्शन मूंखे नथो ॾे हिकु घड़ी न मिलते हिकु घड़ी 24 मिंट एतिरा ॾींहं थी विया तव्हां कलयुग होता मां त मुंहिंजो मन हाणे भागी थो थिए कलयुग अचण माना इनकारी थियणु कलयुग होता जेकॾहिं अञा तूं दर्शन न थो हुण कदु मिले प्रिय तुध भगवंता मुंहिंजा प्रिय भगवंत पोइ अञा तूं कॾहिं मां सां मिलंदो मुंहिंजो रहण बिहावे मुंहिंजी राति गुज़री थी वञे पर निंड नथी अचे रहण बिहावे नींद न आवे बिन देखे गुर दरबार जी ऐं गोली जी ऐं गोल घुमाए त सचे गुर दरबार श्री राम अंगूठियूं लिखियलु साहब हुनखे मथो टेके चिठी ॾिनई साहब चिठी पढ़ाई अंगूठियूं लिखियलु आहे भाई सिखा हिन में 3 अंगूठ लिखियलु आहे चयां साईं 2 चिठियूं मां ई खणी आयुमि पहिरीं ऐं ॿी तव्हांजे सुबुह ॿार जेको बीठो आहे उन वठी छॾी पोइ कुझु जवाबु चए सुभाणे जो चए त अर्जन चयो हाणे रही पए ओहो वञ पुटु वञ हाणे जो हाणे जल्दी अर्जन खे वठी आ इहो तव्हां ॿुधो आहे चङो त मां ॿुधायो श्री राम अर्जन साहिब खे वठी आ सुठो मथो टेके प्रीतिचंद खे घुरायूं प्रीतिचंद बाबा हे चिठी खणी आवाज़ सिखो सुञाणोसि था चई हा चई 3 नंबर लिखियलु आहे अॻ में इहो ई सिखो 2 चिठियूं खणी आया हुआ साईं तव्हां ई वरितियूं मूंखे इहे ई जवाबु ॾिनो उहो चए थो सुञाणे पियो थो मां वटि कोन्हे ॿार बि ईअं न करे छा छा चए चिठियूं तो वटि आहिनि तूं पाण घुराए करे खणी अचे सुठी ॻाल्हि आहे न त असां घुराए वठूं सिख खे चयूं प्रीतिचंद जे घर वञु कोट किली में पियो थी उहो कोट जो कोट ई लाथियो आहे लाथियो उन कोट जे खीसे में उहो चिठियूं पियल चवनि सां हे कोट मां झलियां थो तूं चिठियूं कढ माफ़ी 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 चई वठो तव्हांजे सिर जो कसम आहे मां वटि चिठियूं कोन्हे अरे हितां सीअं लिखियो चिठियूं कढी वियूं पढ़ी वियूं चङो जेकी हाणे जो भोग पायो अरे अंतःकरण शुद्ध न थी आहे उहो काॾों वाणी निकिरे चङो पुटु 3 चोट लिखियो त चौथे में तूं पा
छा था चवनि, भाग हुआ गुरु संत मिलाया, प्रभु अविनाशी घर में पाया। भाग हुआ गुरु संत मिला, प्रभु अविनाशी घर में। सेव करी पल चसान विछड़ा, सेव करी पल चसान विछड़ा, जन नानक दास तुम्हारे जी। सेव करी पल चसान विछड़ा, जन नानक दास हाँ घोली जियो घोल, जन दास तुम्हारे जी। हाँ घोल घुमा, नानक दास तुम्हारे जी। बोल गुरु नानक देव। भाग हुआ गुरु संत मिलाया, प्रभु अविनाशी हो। आत्मा अविनाशी सरिया, गुरु के अविनाशी सरण, प्रभु अविनाशी घर में पाया। सेव करी सेवा कयां पर पल जसां न विछड़िया, जो नानक दास तुम्हारे जी। मां तुंहिंजो मञींदड़ हाँ घोली जियो घोल घुमाई, जो नानक दास तुम्हारे। तव्हांखे ख़बर हुजे भाग वारा पढ़ंदा हूंदा, हिते नेम सां पढ़िबा आहिनि। शब्द हज़ारी, शब्द हज़ारे बाणी पढ़ंदड़नि खे जप साहिब जे मथां 7 शब्दनि जो मजमूओ, जेके जप साहिब को बाबा हिन मथां पढ़ंदा। हुन पहिरियों शब्द इहो, पंचम पातशाही जो, ॿियो नंबर पहिरीं पातशाही जो, टियों नंबर पहिरीं पातशाही जो, चोथों पहिरीं पातशाही जो, पंजों पहिरीं पातशाही जो, छहों पहिरीं पातशाही जो, 7 पहिरीं पातशाही। ॿ बिलावल मों, ॿ तिलंग मों, हिकु धनासरी मों। श्री राम। हा वाह। पोइ उतां गदी जो त कोई काॾे चिठियूं कोन लिखियूं, पर विरोध थियणु लॻो। साहिब उतां गोइंदवाल हलिया विया, गोइंदवाल हलिया विया। उते बाबा बुढा साहिब खां तुर्क ॾिवायूं, हिननि खे जेको हिसो धन जो हुयो ॾिवाए छॾियो। उहो अमृतसर वियो, पोइ होॾे आया।